नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बादु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालह व कुल्लु ज़लालतिन फिन्नार अम्मा बादु फ़क़द क़ालल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदा व खलक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा फ़क़द क़ालल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र फ़ी हबीबि शानिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वमन यअशु अन ज़िक्रिर रहमान नुक़य्यिज़ लहु शैतान फ़इन्नहु लहु क़रीन व इन्नहुम लयसुद्दूनहुम अनिस सबील व यहसबून अन्नहुम मुहतदून व क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमर बिक़त्लिल वज़्ग़ फ़इन्नहु कान यनफ़ख़ु अला इब्राहीम रवाहुल बुख़ारी रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मन रब्बि ज़िदनी इल्मा। मुख्तसर हमदो सना खां पोइ मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो तव्हांजे अॻियां सूरत ज़ुख़्रुफ़ जी हिकु ॿ आयत तिलावत कई वई ऐं गॾोगॾु जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीसुनि मञा सही बुखारी जी हिकिड़ी हदीस बि तिलावत कई वई। मुख़्तसर टेम जे अंदरि तिलावत कयल आयत ऐं हदीस शरीफ़ा जो मफ़हूम ऐं मतिलबु बयानु कयो वेंदो। दुआ आहे त इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला जमी मुसलमाननि के कुरान हदीस मता अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
मुजाजी दोस्तों, जेका आयत तव्हांजे अॻियां तिलावत कई वई, इन आयत करीमा जे अंदर अल्लाह अहकमुल हाकिमीन असां मुस्लमाननि खे बिलख़ुसूस जेके मोमिन हुजनि था उन्हनि खे ज़िंदगी गुज़ारण जे बारे में सबक़ ऐं तइलीम ॾिए पियो त ऐं इंसानो, दुनिया जे अंदरि तव्हांखे ज़िंदगी मिली, सा तव्हांजी ज़िंदगी गुज़रे पई, आया उहा ज़िंदगी तव्हांजी कहिड़े तरीक़े सां गुज़रे? ज़िंदगी मिली, सा गुज़रे पई, पर उनखे गुज़ारिजे कीअं, कीअं गुज़ारिजे, इन बारे में अल्लाह सुब्हानो व तआला असां मुस्लमाननि खे गुज़ारण जो तरीक़ो सेखारे पियो। दुनिया जे अंदरि तव्हांखे जेके ॾिहाड़ा गुज़ारणा आहिनि, कीअं ऐं कहिड़े तरीक़े सां कंहिंसां गुज़ारणा आहिनि, इहो सबक़ इन आयत करीमा जे अंदरि अल्लाह तबारक व तआला बयानु कयो। बयानु करण जो कुझु अंदाज़ बयानु इहो रखियईं, फरमाई वमन याइशु अन ज़िक्रि रहमान। इन आयत करीमा खां पहिरीं हिन ॻाल्हि खे सम्झणु ज़रूरी आहे त हर मुस्लमान खे, ॿी माना अचे हर माण्हूअ खे दुनिया जे अंदरि ॿिनि क़िस्म जा माण्हू मिलनि था। हिकिड़ा त माण्हू उहे हुजनि था जेके अल्लाह ऐं अल्लाह वारा। नंबर ॿिए क़िस्म जा माण्हू उहे हुजनि था जेके शैतान ऐं शैतान वारा। हाणे तव्हांखे कहिड़नि माण्हुनि सां ज़िंदगी बसर करणी आहे? शैतान ऐं शैतान वारनि सां, अल्लाह ऐं अल्लाह वारनि सां। इन आयत करीमा जे अंदरि बि अल्लाह सुब्हानो व तआला इहा तइलीम ॾिए पियो, फरमायई वमन याइशु अन ज़िक्रि रहमान नुक़य्यिज़ लहू शैतान फ़इन्नहु लहू करीन व इन्नहुम लयसुद्दूनहुम अन सबील व यहसबून अन्नहुम मुहतदून। फरमायई वमन याइशु अन ज़िक्रि रहमान, जंहिं माण्हूअ रहमान जी मजलिस खे छॾियो, अल्लाह ऐं अल्लाह वारनि खे छॾे ॾिनो। बज़ाहिर मुंहिंजा भाइरो ऐं बुज़ुर्गो, दुनिया जे अंदरि को बि माण्हू अल्लाह ऐं अल्लाह जी मजलिस खे छॾींदो कोन्हे। जंहिंखे बि तव्हां चवंदव बज़ाहिर नज़र ईअं ईंदो तव्हांखे, हू चवंदो बाबा, तव्हां कंहिंखे बि चओ बाबा हींअर निमाज़ जो टाइम आहे, हल। जवाबु ॿिनि क़िस्मनि जो मिलंदो। हिकिड़ो जवाबु इहो मिलंदो त मौलवी साहिबु ॻाल्हि सही थो करे, मुंहिंजा भाउ, निमाज़ फ़र्ज़ु आहे, पर जे अल्लाह जी तौफ़ीक़ रही त इंशाअल्लाह हलंदासीं। इहो जवाबु। ॿिए नंबर जो जवाबु, मौलाना तव्हीं निमाज़ पढ़ो, वञी निमाज़ पढ़ो, तव्हीं मस्जिद खे संभालियो, असांखे जॾहिं नसीब थी त असीं पढ़ंदासीं। जंहिं माण्हू इहे लफ़्ज़ कया त तव्हीं वञी निमाज़ पढ़ो, क़ुर पढ़ो, इन पंहिंजे बर्बादी जो दरवाज़ो खोले छॾियो। हाणे इहो माण्हू इहे लफ़्ज़ चई करे शैतान जी मजलिस खे इख़्तियार कयो, रहमान जी मजलिस खे छॾे ॾिनो। निमाज़ हुन बि कोन पढ़ी, निमाज़ ही बि नथो पढ़े, पर जे हुन जो जवाबु ऐं हिन जे जवाब में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। हुन चयो मौलाना ॻाल्हि सही थो करें, निमाज़ असां मुस्लमाननि ते फ़र्ज़ु आहे, असांखे पढ़णी आहे। ला हौल वला कुवत, गुनाहनि खां बचण जी तौफ़ीक़ कोन्हे जे अल्लाह जी नुसरत जी मदद हुजे, नेक अमल करे नथा सघूं जो अल्लाह जी तौफ़ीक़ हुजे। प्यारो जवाबु। जेकॾहिं मुंहिंजा भाइरो ऐं बुज़ुर्गो दुनिया जे अंदरि को शराबी ऐं कबाबी आहे, को ज़ानी फासिक ऐं फाजिर आहे, त मुंहिंजा दोस्तो भाइरो ऐं बुज़ुर्गो उन जी तक़दीर में इहो लिखियलु आहे, तव्हां हुनखे ई नथा चई सघो। जेकॾहिं को निमाज़ी आहे, परहेज़गार आहे, मुतक़ी आहे, त हू पाण मुतक़ी नाहे, हुनजो को कमाल कोन्हे। ये सभु कुझु अल्लाह जो कमाल आहे जो अल्लाह हुन तक़दीर भली कई आहे।
यादि रखिजो, ये अल्लाह जी हुन सां मदद आहे जो निमाज़ी आहे। त मुंहिंजा भाइरो ऐं बुज़ुर्गो, जवाब में फ़र्क़ु थी वियो हुयो। पोइ इहो शैतान जी मजलिस खे इख़्तियार कयईं। अल्लाह तबारक व तआला फरमाए नुक़य्यिज़ लहू शैतान, शैतान हिन जो जिगरी दोस्त थी वेंदो हुयो, पग मटियार थी वेंदो हुयो। ऐं दुनिया जे अंदरि जंहिं माण्हूअ जो शैतान जा यार थी वञे, जिगरी दोस्त थी वञे, तव्हां सम्झी सघो था। पोइ उन जूं ॿ सूरतूं आहिनि, गुमराह थियण जूं ऐं उन जूं रस्ते खां थियण जूं। पहिरीं सूरत इहा हुजे थी जो अल्लाह तबारक तआला फरमायो इन्नहुम लयसुद्दून अन सबील, गुमराही ते हूंदा, फासिक ऐं फाजिर हूंदा, गुनहगार हूंदा, शबाबी ऐं कबाबी हूंदा, पर पंहिंजे पाण खे चवंदा असीं सही आहियूं, असीं हिदायत ते हूं। अहिड़ा माण्हू तव्हांखे मिलंदा जेके व्याज खाईंदे, शराब खे पीअंदे, भुॾा ऐं बुछड़ा कम कंदे, वीचारे मुतक़िन ऐं परहेज़गार सां टोकूं ऐं चथरूं, अल्लाह वारनि सां टोकूं ऐं चथरूं। छाजे करे? अल्लाह तबारक तआला फरमायो त इहे पाण भुॾनि ऐं बुछड़नि कमनि में हूंदा। पहिरीं निशानी इन्हनि जी हक़ वारनि सां टोकूं ऐं चथरूं कंदा, नंबर 1। नंबर 2, ऐं पंहिंजे पाण खे सही चवंदा, ॿियनि खे रोकींदा सिठनि कमनि खां, भलनि कमनि खां, ऐं पंहिंजे पाण खे चवंदा असीं सही आहियूं। 2 निशानियूं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, भाइरो ऐं बुज़ुर्गो, हाणे तव्हांखे ॿुधायूं आयते करीमा जो तालुक़ इहो ई आहे त दुनिया जे अंदरि असांखे कहिड़ी मजलिस इख़्तियार करणु खपे, कहिड़नि सां सोहबत इख़्तियार करणु खपे, कहिड़नि माण्हुनि सां उथूं वेहूं जो असांजो माशरो, असांजो माहौल, असांजा नंढड़ा बचड़ा संवारजी ऐं सुधारजी वञनि हलिया। उहा अल्लाह ऐं अल्लाह वारनि जी आहे। अॼु माहौल कुझु अहिड़ो थी चुको आहे, मुआशिरो कुझु अहिड़ो थी चुको आहे, घरनि ऐं ॿाहिराड़ी जो माहौल, शहरनि जो माहौल। तव्हां कंहिंखे बि चवंदव जवान खे या उनजे मिट माइट खे त बाबा तुंहिंजो छोकिरो जेको चङनि माण्हुनि सां न पियो हले, हिन जी संगत चङनि सां न आहे, नतीजो ख़राबु थींदो, पछाड़ी रिज़ल्ट ख़राबु निकिरंदी, जवाबु इहो मिले थो। तवजो कजो मुंहिंजो भाइरो बुज़ुर्गो, चवनि था असांजो उथण वेहण यार जे यारीअ सां, उनजे भुॾनि कमनि सां ऐं उनजे बुछड़नि कमनि सां कहिड़ो तालुक़। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, यार जी यारी, उन सां घुमण ऐं फिरण एतिरो तव्हांखे नुक़सानु कोन ॾींदो जेके उन जा करतूत हुजनि था, जेके उन जा फेल हुजनि था, पहिरीं तव्हां ते हमिलो कंदा। जेकॾहिं जंहिंसां तव्हां उथो था ऐं घुमो था उहो माण्हू आहे चङो, मुतक़ी ऐं परहेज़गार, अल्लाह खां ख़ौफ़ ख़ुदा रखण वारो, लिल्लाहियत दिलि में रखण वारो, त जेकॾहिं चङो आहे त उन जी चङाई तव्हां ते ज़रूरु असरु ॾेखारींदी। जेकॾहिं तव्हां जंहिंसां घुमो ऐं फिरो था, बेकार ऐं पुछड़ो, जेतिरा ॾींहं तव्हां घुमियो उन सां गॾु, उनजो हर अमल तव्हां ते ज़रूरु असरु ॾेखारींदो। कुझु वाक़िया तव्हांजे अॻियां रखूं था, तवजो कजो। सही बुख़ारी में हिकिड़ो वाक़ियो अचे थो, जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाम जी टेम ते पंहिंजी मस्जिद नबवीअ मंझि कचारी कंदा हुया, सहाबा सां मजलिस लॻाईंदा हुया, उते वेहंदा हुया। हिकिड़ो छोकिरो नंढड़ो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मजलिस में ईंदो, उन कचारी में अची वेहंदो पंहिंजे ॿकरियुनि खे छॾे करे। कुझु ॾींहं अहिड़ा गुज़रिया, पाण करीमन फरमायो सहाबा खे त मुंहिंजा सहाबा, उहो जेको छोकिरो नंढो पंहिंजी मजलिस में ईंदो ज़ाहिर कोन्हे किथे आहे, जो अलाह जा नबी ख़बर पई आहे त उहो बीमार आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो हलो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सहाबा सां गॾिजी करे छोकिरे जे घर विया, दरवाज़ो वॼायूं, अंदरां जवाबु आयो केरु? चवंदा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। केॾो बख़्त वारो उहो छोकिरो हूंदो नंढड़ो, जो काइनात जो सरदार, इमामुल अंबिया, ख़ातमुर रसूल, पाण न बल्कि पंहिंजे सहाबा सां वञनि उन छोकिरे जे घर। दरवाज़ो खुलियो, जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अंदरि आया, छोकिरे जो आख़िरी साह हुजे, वञण वारो हुजे, सकरात जी हालत में हुजे। तवजो कजो मुंहिंजा भाइरो बुज़ुर्गो, पाण करीमन जे छोकिरे खे ॾिठो, छोकिरो त वञण वारो आहे, बिस्तरे ते आहे। पाण करीमन चयो कुल या तिफ़िल ला इलाहा इल्लल्लाह, नंढड़ा कलमो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह। नंढड़े पीउ ॾे निहारियो, पीउ छा थो चवे? पीउ चयो बचड़ा, जेके ज़िंदगी जा ॾियारा तो गुज़ारिया पे शाम जे टेम ते, तुंहिंजी मजलिस बाबरकत हुई, जंहिं कचारीअ में वेहंदे उहा कचारी बाबरकत ऐं भलारी हुई,
जेसी ताईं सेहतमंद हुए, सही हुए, असर कंदी वई, मरण खां पहिरीं तोखे नसीबी हो कलमू त तूं कलमू पढ़। तव्हां अंदाज़ो लॻायो मुंहिंजा दोस्तो, भाइरो ऐं बुज़ुर्गो, उहो छोकिरो पंहिंजे ॿकरियुनि खे छॾे करे इन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी कचहरी में जंहिं टेम ते वेंदो हुयो, उन टेम ते मुस्लमान कोन हो बल्कि यहूदी हुयो, काफ़िर छोकिरो हुयो, पर बाबरकत ऐं भलारी मजलिस खे उन सोहबत खे इख्तियार करण जो फ़ाइदो इहो थियो जो मरण खां पहिरीं हुनखे कलमू नसीब थी, जन्नत हुनखे मिली वई हली। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, भाइरो ऐं बुज़ुर्गो, चङनि माण्हुनि जी संगत नेठि त नेठि आख़िर में नतीजो चङो ॾेखारींदी, ऐं बुरनि माण्हुनि जी संगत नथी ॾेखारे कॾहिं न कॾहिं ज़रूरु पंहिंजो असरु ॾेखारींदी। ॿियो हिकिड़ो वाक़ियो तव्हां अॻियां रखूं। अल्लाह जो हिकिड़ो नबी आहे, शाम जो टेम आहे, हाज़िरी पियो लॻाए, तवजो कजो, हाज़िरी पियो लॻाए, चए हे किथे आहे, हे किथे आहे, हे पखी किथे आहे, हे जानवर किथे आहे। सभिनि जी हाज़िरी थी, ॾिसे त हिकिड़ो पखी कान्हे को, उन वाक़े खे क़ुर बयानु कयो। तफ़क़द तैर फ़क़ाल मालिला अरल हुदहुद अम कान मिनल गाइबिन, चई भाई काट किटेलो किथां वियो, हे गाइब थी वियो जो आहे ई कोन को, वो काट किटेलो पखी हुदहुद गाइब थी वियो हलियो, नज़र कोन आयो। चई अचे त हाणे जेकॾहिं इहो ईअं सुस्तीअ जे करे गुम थी वियो आहे हलियो त इनखे आउं सज़ा ॾींदुसि, जेकॾहिं अञा वधीक ॻाल्हि हूंदी लव अज़िबन्नहु अज़ाबन शदीद औ लअज़बहन्नहु, या सज़ा वरना सज़ाए मौत, औ लयअतियन्नी बिसुल्तान मुबीन, वरना पंहिंजो उज़्र पेश करे, पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए जंहिंजे करे हिनखे देरि थी वई हली। शाम जो टेम आहे, काट कटियलो इहो हुदहुद पखी उॾामंदो अचे, चई अलाह जा नबी यकीनन तोखे कावड़ आई हूंदी। तफ़सीर खोले ॾिसो, तफ़सीर इब्न कसीर, तफ़सीर कुर्तबी ऐं तफ़सीर तबरी, वाक़ियो तव्हांखे मिलंदो। शाम जे टेम ते काट किटेलो पखी उॾामंदो अचे, चई अलाह जा नबी तोखे कावड़ आई हूंदी, पर ॻाल्हि खे सम्झ, ऐं पंहिंजे इलाइक़े खे छॾे करे ॿिए इलाइक़े में वियसि। उन जे इलाइक़े में वियसि, उते जो ॾिसां उन इलाइक़े जी सरदारा मालिक जेका माई आहे, उहा ऐं उन जी क़ौम मिली करे सजदो कंहिंखे पिया कनि, गैरुल्लाह खे पिया कनि। जॾहिं त आउं काट किटेलो हुदहुद पखी मूंखे ख़बर आहे त सजदो अलाह जी ज़ात खे कबो। तव्हां अंदाज़ो लॻायो इन हुदहुद पखी जो कमु छा आहे, इन वणनि जे अंदरि सोराख़ करणु, ऐं इहे वण जे अंदरि सोराख़ करे त ॿिया पखी उनखे इस्तेमालु कनि, पर इन पखीअ खे कंहिं अकुलु ॾिनो, या कंहिं सम्झ ॾिनी त सजदो कबो अल्लाह जी ज़ात खे, सिज खे सजदो कोन कबो, मख़लूक खे सजदो कोन कबो। पर मुफ़स्सिरनि लिखियो आहे इन काट किटेले पखीअ जो उथणु ऐं वेहणु इन जी तइलीम हुई अल्लाह जे नबी सैयदना सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम सां, ऐं उन अल्लाह जे नबी जी तइलीम इहा हुई त सजदो कबो अल्लाह जी ज़ात खे कबो, गैरुल्लाह खे कोन कबो। अल्लाह जी नबी जी सोहबत में इख्तियार करण वारे पखीअ खे इहा सम्झ अची वई त सजदो अल्लाह खे कबो, गैरुल्लाह खे कोन कबो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त, तव्हां अंदाज़ो लॻायो। ॿियो वाक़ियो हिकिड़ो तव्हांखे ख़बर हूंदी, सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खां पोइ ऐं सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम विच मंझि हिकिड़ो बादशाह हो जंहिंजो नालो हो दकियानूस, बुतनि जी पूजा कराईंदो। सूरत कहफ इन सां भरी पई आहे। ईद जे ॾिहाड़े सभिनि माण्हुनि खे गॾु करे ईद जे ॾिहाड़े बुतनि जी पूजा कराईंदो हुयो। नौजवान हुजनि, हमेशह इनक़िलाब ऐं जेका अज़ीम तहरीक आंदी आहे उहा नौजवाननि आंदी आहे, यादि रखिजो। अलाह तबारक व तआला खां दुआ घुरो त अलाह तबारक व तआला असांजे नौजवाननि खे सुधारे। हमेशह पोड़ा त हाणे विया हलिया अॻिते टुपी पंहिंजी उमिरि गुज़ारे, पर अॻे मुआशिरे खे जॾहिं सुधारणो आहे त नौजवाननि सुधारणो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हिकु ॿ टे चारि नौजवान हुजनि, वञी गार में लिकिया, गार जे अंदरि वेठा, हिक ॿिए खे न पिया ॿुधाइनि त असीं छो वेठा आहियूं हिते, बादशाह जे भव जे करे, डिॼ जे करे उते वेठा हुजनि। काफ़ी ॾिहाड़ा गुज़री विया हलिया, ॿुधाइनि बि न पिया। आख़िर हिकिड़े ॿिए खां पुछा कई, भाउ तूं छाजे करे हिते आयो आहीं? हाणे ॿुधाएसि न पियो त छाजे करे आयो आहियां। बहरहाल काफ़ी ॾिहाड़ा गुज़रिया, पाण में जीअं ॻाल्हाइणु शुरू कयूं, चयूं हे असांजा ख़ुदा कीअं था थी सघनि, ए बुत ईद खां अॻु में असीं मटीअ खे गॾु करे हिननि खे ठाहियूं,
वरी हाथ ने घोड़ंदे उठंदे खणी करे जी गॾु कयूं, रंग ऐं रोगन बि असीं कयूं, खणी बि असीं अचूं, ईद जो ख़तमु थिए त फिटो बि असीं कयूं। ख़ुदा असांजा कीअं था थी सघनि? चई आउं बि इहा ॻाल्हि सोचे आयो आहियां, ॿिए बि चयो आउं बि इहा ॻाल्हि सोचे आयो आहियां। अलाह जा ई तौहीद इख़्तियार करण वारा बाना उन गार जे अंदरि वञी लिकिया जेके असाब कहफ़ हुआ चइबो आहे, कहफ़ वारा, असाब रकीम, उन गार वारा, तख़्तीअ वारा, उन्हनि जो ज़िक्र अलाह तबारक तआला फरमायो। अलाह तबारक फरमायो सयक़ूलून, अन क़रीब माण्हू चवंदा हिन जे बारे में सलासतुन राबिहुम कल्बुहुम, टे ये गार वारा त चौथो हिन जो कुतो। व यक़ूलून खमसतुन सादिसुहुम कल्बुहुम रजबम बिल ग़ैब, जेकॾहिं माण्हू चवंदा इहे गार जे अंदरि जेके लिकियल हुया पंज त छऊं हिन जो कुतो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो गौर कयो क़ुरान मजीद, छा ख़सीस जानवर कुतो? हिन असांजे मुआशिरे जे अंदरि कुते जी का हैसियत कोन्हे, उनखे को माण्हू अहमियत नथो ॾे। हमेशह गारे भूंडे जे हेठियां कुतो रहे थो, पर इहो कुतो ख़सीस जानवर अल्लाह वारनि जी सोहबत खे इख़्तियार करे मुशरिकनि खे छॾे करे उन गार में वञी चङनि माण्हुनि सां लिकियो, उते रहियो। अल्लाह तबारक व तआला वॾो क़दुरदान आहे। जॾहिं ज़िक्र कई पंहिंजे हिननि बाननि जो त गार जे अंदरि इहे टे, पर चौथो हिननि सां गॾु कुतो। वरी माण्हू चवंदा त इहे पंज, छऊं हिननि सां गॾु कुतो। अल्लाह तबारक तआला फरमायो गार जे अंदरि सत, अठो हिननि जो कुतो। तव्हां अंदाज़ो त लॻायो जॾहिं गणप जी वारी आई हिननि बाननि जी, अल्लाह तबारक व तआला कुते खे हुननि सां गॾु ॻणियो। वरी अॻिते अल्लाह तबारक तआला फरमायो जॾहिं इहे बाना मुंहिंजा बुज़ुर्ग शिरक खां बेज़ार थी करे, बुतनि खां भॼी करे गार जे अंदरि लिकिया, सिज खे मूं हुकुम कयो, सिज जॾहिं तूं उभरी पासो वठी करे उभरजां मथां तुंहिंजियूं शुआऊं लॻनि मुंहिंजे बाननि खे हिन जी निंड ख़राबु थिए। अल्लाह तबारक तआला फरमायो पासनि खे तब्दील कंदा रहिया, पर एतिरे ताईं न। जॾहिं हुनजे पासनि जो ज़िक्र आयो सूरत कहफ़ जे अंदरि, अल्लाह तबारक व तआला कुते खे न विसारियो, चए हे मुंहिंजा बाना हिते सुतल हुया, कुतो हुनजो दरवाज़े ते पंहिंजी टंगुनि खे फैलायो वेठो हो। तव्हां अंदाज़ो लॻायो 3 सदियूं यानी 300 साल पूरा ऐं 9 साल ॿिया इहे ज़िंदा रहिया, पासा तब्दील कंदा रहिया ऐं निंड में सुतल हुया। उते अल्लाह तबारक व तआला एतिरा 3 सदियूं ऐं 9 सालनि कुते खे बि हुन सां गॾु रहायो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, कुतो ख़सीस जानवर आहे, हुनजी का अहमियत नथी हुजे, पर चङनि माण्हुनि जी सोहबत खे इख़्तियार करण जे करे अल्लाह तबारक व तआला जेसिताईं क़यामत हूंदी, क़यामत ईंदी, क़ुरान जा इहे वर्क पढ़िया वेंदा, कुते जो लफ़्ज़ हिते ईंदो वेंदो। इन कुते कल्ब जे लफ़्ज़ जे करे तव्हांखे 10 नेकियूं मिलंदियूं, छाजे करे जो हुन चङनि माण्हुनि जी सोहबत इख़्तियार कई। तव्हां अंदाज़ो लॻायो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, भाइरो ऐं बुज़ुर्गो, हिकिड़ो कुतो ख़सीस जानवर आहे, चङनि माण्हुनि जी सोहबत इख़्तियार करे अलाह क़ुरान में हुनखे ज़िक्र करे। तव्हां कीअं था चओ त तव्हां असां जंहिंसां गॾु घुमूं? मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, जंहिंसां गॾु तव्हां घुमंदव उन सां ज़िक्र तव्हांजो थींदो, चङनि सां हलंदव, चङनि जे सोहबत में ईंदव, चङा सॾिबो। चोरनि सां गॾु हलियो, भले तव्हां चोरी न कयो, भले पाथारीदार न हुजो, पर वरी बि तव्हां ते छंडा ज़रूरु लॻंदा। किथे न किथे तव्हांखे टोपी वरी बि पारणी पवंदी, किथे न किथे तव्हांखे वरी बि हुनजो तव्हांखे सूंहं साख ॾियणी पवंदी। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हिकिड़ो ॿियो वाक़ियो, अल्लाह जा 2 नबी, तवजो कजो, आम माण्हू कोन्हनि के, 2 नबी अल्लाह जा आहिनि, वॾा वॾा मौजज़ा अलाह हुननि खे ॾिना। छा तैलीम हुन अलाह जे नबियनि जी जो लठ खे हीअं कनि त नाग थियो वञे साईं, बग़ल में जो हीअं हथु हणे, वरी हीअं कर त चमके, तजल्ला ॾे, वरी जो लठ खे हीअं करे इसनतई अशरा, 12 चश्मा वहनि बाक़ाइदगीअ सां। अल्लाह जो ओ नबी लठ खे हीअं करे नाग थियो वञे, इहा तैलीम आहे। पंहिंजे शागिर्द क़ौम बनी इसराइल खे ॾेखारियईं, पंहिंजे शागिर्दनि खे सम्झायईं। आख़िरी वॾो मुक़ाबिलो ऐं आख़िरी वॾो मुनाज़रो फ़िरौन सां थिए थो। फ़िरौन जा जादूगर आया, अल्लाह जे हिन नबी सैयदना मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे अल्लाह जे ॾिनल इल्म मुताबिक़ उन इल्म जी रोशनीअ में जादूगरनि खे हारायो, पंहिंजे शागिर्दनि खे ॾेखारियो। क़ौम बनी इसराइल खे वॾी तैलीम हुई, इहा आम तैलीम कोन हुई। पंहिंजे अखियुनि सां ॾिठूं ऐं फ़िरौन गर्क थिया, इहो बि पंहिंजे अखियुनि सां ॾिठूं। अल्लाह तबारक तआला चयो हाणे तव्हां हलो। सैयदना मूसा अलैहिस्सलाम
ऐं उन जो भाउ सैयदना हारून अलैहिस्सलातु वस्सलाम वठी करे हलिया आहिनि। अॻिते जो हलिया उते पहुता त अल्लाह तबारक व तआला सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयो, मूसा अच तूर सीना जबल ते, आउं तोखे तौरात ॾियां। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम वियो, पर हिन खे चई ॿुधो ॻाल्हि खे, पंहिंजे भाउ खे चई हे क़ौम ख़तरनाक आहे, हे जाहिल क़ौम आहे, बेवकूफ़ क़ौम आहे, ज़रे बराबरि हिन खे छॾिजा न, मतां हे भटकी वञनि, सिधे रस्ते खां थिड़ी वञनि। हारून अलैहिस्सलातु वस्सलाम चयो न, आउं हिन खे कोन छॾींदुसि। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम वियो तूर सीना जबल ते, रस्ते में तवजो कजो, रस्ते में अञा अचनि पिया फिरौनी गर्क थिया आहिनि, उनजो सोन खणी सामान खणी वञनि पिया। रस्ते जो माण्हू हिननि खे मिलियो हिकिड़ो सामरी नाले सां, उनजो भाई छा पिया खयो वञो? चई भाउ असीं खयो पिया वञूं हे सामान। चई सामान में छा आहे? चई सामान जे अंदरि सोन आहे। चई कंहिंजो आहे? चई फिरौननि जो आहे। छो? उधारो वरितोसीं, गर्क थी आहे, खयो था वञूं। चई त ज़ुल्म आहे, उधारी शइ आरी अथनि, उहा वरी ॾियो न पिया, वरी खयो पिया वञो, ज़ुल्म आयो। चई पोइ छा कयूं? चई सभ खे गॾु कयो। उनखे ॾिनी बाह, बाह ॾेई करे उन सोन मज़ा ठाही गाबो, लहू ख्वारुनि, उन मज़ा आवाज़ु आयो, हवा जो हिन पासे खां लॻे, उन मां आवाज़ु निकिरे गाबे जो। क़ौम वारा परेशान, सामरी जो छॾियो मूसा खे, हारून खे, उनजे रब खे, तंहिंजो रब हे गाबो आहे, तव्हां इन जी पूॼा कयो। तव्हां अंदाज़ो लॻायो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, भाइरो ऐं बुज़ुर्गो, इहो वाक़ियो असांखे छा थो सम्झाए? अलाह जा ॿ नबी आहिनि, उन्हनि जी तेलीम मां पोयां ॾिठूं, फिरौनी गर्क थिया, हिननि खे रस्तो मिलियो, लठ मज़ा नाग थियो, लठ मां 12 चश्मा थिया, त इहा मक़ाम ते आसमान मज़ा हिननि खे मन ऐं सलवा मिली, ए वॾा वॾा कम हिननि खे थिया, हे वॾा वॾा मौजज़ा अलाह हिननि खे ॾेखारिया। उन्हनि जे बावजूदि, एॾी तेलीम जे बावजूदि, मुसाफ़िर रस्तो आहे, सफ़र में हलनि पिया, हिकिड़ो माण्हू हिननि खे मिलियो, उन माण्हूअ जी सोबत, सामरीअ जी सफ़र जी सोबत आहे कि 5-10 साल न आहिनि लॻा, हे अलाह जो नबी वॾी तेलीमूं ॾेई करे हिन खे वठी आयो, पर मुसाफ़िर साथी हिननि खे मिलियो हिकिड़ो, उन पंहिंजे सफ़र जे अंदरि पंहिंजी यारी ऐं पंहिंजी बुछड़ाई जो अहिड़ो रंग ॾेखारियो जो हक़ीक़ी ख़ुदा खे छॾे, उन जे 2 नबियनि खे छॾे बुत जी पूॼा कयूं, इन गाबे जी पूॼा कयूं। जॾहिं हारून अलैहिस्सलातु वस्सलाम हिननि खे सम्झाइण जे लाइ अॻिते आयो, वठी करे गले मां वरितऊंसि, चऊं हटी परे बीह, जेकॾहिं वधीक अची तोखे बि मारींदासीं। तव्हां अंदाज़ो लॻायो, तॾहिं असीं चऊं था त मुंहिंजा भाइरो ऐं बुज़ुर्गो दोस्तो, पंहिंजे औलाद खे, पंहिंजनि भाइरनि ऐं भेनरुनि खे, पंहिंजनि अज़ीज़ अकारब खे बुरनि माण्हुनि जी सोबत खां बचायो, वरना तव्हांजी पाक दामिनी, तव्हांजी मदरसनि ऐं मस्जिद जी तेलीम को असरु कोन ॾेखारींदी। छाजे करे? हमेशह बुराई पहिरियां ग़ालिब अचे थी, बुराई जा असर पहिरियां ग़ालिब अचनि था भलाई जे असरनि खां। अलाह जा 2 नबी हुया, ख़ुदि ख़ुदा खे छॾे करे गाबे जी पूॼा कयूं कोन कयूं, हालांकि घणनि सालनि जो साथी हुयो, सिर्फ़ु सफ़र में हिननि खे मिलियो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त, हिकिड़ो ॿियो वाक़ियो तव्हांखे ॿुधायूं। बदियो तफ़ासिर जे अंदरि शाह साहिब रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो नक़ल कयो आहे। चवे थो किफ़िल नाले हिकिड़ो माण्हू हुयो, फासिक ऐं फाजिर, तवजो कजो, वॾो गुनहगार हुयो, किफ़िल हुनजो नालो हुयो। ज़िंदगी जे अंदरि कॾहिं बुछड़ो कमु हुन छॾियो ई कोन, बुछड़ो ऐं भोॾो कमु हुन कॾहिं छॾियो ई कोन। ज़िंदगी हुनजी गुज़री वई बेकार कमनि जे अंदरि। हिकु ॾिहाड़े हुनजे घर जे अंदरि हिकिड़ी औरत अचे थी, चवे थी भाई ऐं मजबूर, लाचार, बेवस, बचड़ा मुंहिंजा नंढड़ा आहिनि जेके मासूम ऐं सग़ीर आहिनि, उनजे बुखुनि ऐं कूकुनि जे करे आउं तो वटि आई आहियां। रिश्तेदार ऐं माइट ऐं अज़ीज़ सम्झी करे तूं मुंहिंजी मदद कर, मूंखे कुझु पैसा ॾे जो उन्हनि मज़ा आउं सामान वठां, पंहिंजे बच्चनि जी बुख खे ख़तमु कयां। हो ज़ालिम, फासिक ऐं फाजिर, गुनहगार चवे थो औरत तूं मूंखे राज़ी कर, आउं तोखे राज़ी कयां। हो वीचारी जेॾी महिल हुनजे बिस्तरे ते आई, ज़ारों क़तार रोवण लॻी, अखियुनि मां हुनजा लुड़क किरिया, चप हुनजा फड़कण लॻा। औरतूं वीचारियूं पहिरियां खां बेवस, लाचार ऐं मासूम हुजनि थियूं, हमेशह मर्दनि जे ज़ुल्म जो शिकार थियनि थियूं। यादि रखिजो, हो वीचारी औरत रोवण लॻी, ज़ारों क़तार ॾकण लॻी।
हे ज़ालिम दरिंदे इंसान चयो हुनखे, चई रोवे छाला थी, हे सौदो तो ख़ुशीअ जो आहे, चए थी ख़ुदा ख़ुदा जे कहर खां डिॼ। ओ ज़ालिम, तूं हिन सौदे खे ख़ुशीअ जो सौदो थो चवे? मूंखे तो वटि जेकर हीअं आंदो आहे, मासूम नंढड़नि जे कूकने रिहने दाहुनि जेके कई ॾिहाड़ा बुखुनि जे करे रोवेनि पिया, ऐं माउ ऐं जीजा पंहिंजे बचनि जे रिहुनि जे करे आया ज़ालिम, तूं हिन खे सौदो ख़ुशीअ जो थो चवीं? दिमाग़ जा ताला किफ़िल जा खुली विया। अंदरि ई अंदरि चवणु लॻो, ओ ख़ुदाया तुंहिंजी कुदरत, हे ज़ालिम ऐं दरींदो इंसान जंहिंजी ज़िंदगी गुज़री वई भुॼनि कमनि जे अंदरि, कॾहिं हिन खे अफ़सोस कोन थियो, कॾहिं हिन खे ख़्यालु आयो ई कोन। हे मासूम ऐं पाक दामन औरत जंहिं ज़िंदगी जे अंदरि कॾहिं बुछड़ो कमु कयो न आहे, अञा कमु थियो न आहे, ख़ुदाया तुंहिंजी कुदरत खां डिॼंदे ज़ारूं क़तार रोईंदे जो हिन जो जिस्म हिन जा चप फरकनि ऐं ॾकनि पिया, यकदमि भॻो अलमाड़ीअ ॾांहुं, उतां पैसा खयईं, मथे ते पोती विधईं, हुनखे पैसा ॾिनई, चई तूं मुंहिंजी माउ ऐं जीजा भेण आहे, हे दरवाज़ा किफ़िल जा खुलियल आहिनि, ओ मुंहिंजी माउ ऐं जीजा, जॾहिं बि तोखे पैसनि जी ज़रूरत पवे, हे तुंहिंजे भाउ जो दरवाज़ो खुलियल आहे, कॾहिं दरवाज़ो तुंहिंजे लाइ कोन बंदि थींदो, तूं मुंहिंजी माउ ऐं जीजा आहे, तूं भले वञ हली पैसा खणी करे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो भाइरो ऐं बुज़ुर्गो, उहा राति थिए थी, ओ किफ़िल नाले माण्हू मरी वियो हुयो, ओ किफ़िल नाले माण्हू मरी वियो हुयो, हुनखे मौत अची वई हली। सुबुह जो थियो, माण्हू जो अचनि, ॾिसनि दरवाज़ो बंदि आहे, ॿाहिरि निकितो ई कोन, अंदरि जो अचनि, वॾे दरवाज़े जे मथां लिखियो पियो आहे त अल्लाह तबारक व तआला हिन माण्हूअ खे माफ़ु कयो, हे माण्हू जन्नती आहे। सुभान अल्लाह, अल्लाह हिन खे माफ़ु कयो, हे माण्हू जन्नती आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो, बदियो तफ़ासिर जे अंदरि शाह साहिब रहमतुल्लाह अलैह लिखे थो, अल्लाह आसमान खां फ़रिश्तो मोकिलियो जेको ख़ासि हिन माण्हू जे घर आयो ऐं हिन जे दरवाज़े ते लिखियईं त अल्लाह हिन जा सभु गुनाह माफ़ु कया, हिन खे जन्नत में दाख़िल कयईं। छा थो चवे हे वाक़ियो? असांखे छा थो सम्झाए इहो थो, चङनि माण्हुनि जी सोबत अगरि जा 5 मिंटनि जी हुजे थी, तव्हांजी ज़िंदगी तब्दील थी वेंदी। हिन औरत जी, हिन किफ़िल जी, हे कचारी घणनि मिंटनि जी हूंदी? 5 खां 10 मिंटनि जी कचारी हूंदी, या 15 मिंटनि जी इहा कचारी हूंदी, पर पाक दामन औरत सां हिकिड़ो मिंट कचारीअ जो हिन जो ज़िंदगी जो हिकिड़ो साल तब्दील थी वियो हुयो। तव्हांजो मरण खां मरी वियो, चङनि माण्हुनि जी सोबत आख़िर में इख़्तियार कयईं ऐं हिन जी ज़िंदगी तब्दील थी वई, जन्नत हिन खे नसीब थी वई हली। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह तबारक तआला इहो फरमाए थो त अगरि छा तव्हांखे ज़िंदगी थोरी मिले चङनि माण्हुनि सां, तव्हां गुज़ारियो, तव्हांजी ज़िंदगी संवारजी ऐं तब्दील थी वेंदी हली। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह तबारक तआला जो हिकिड़ो ॿियो नबी आहे, ॻाल्हि खे सम्झो, जेतिरी बि ज़िंदगी मिली आहे चङनि माण्हुनि सां ज़िंदगी गुज़ारियो, बुछड़नि कमनि खां बचायो पंहिंजे पाण खे, बची तेसी ताईं कोन सघंदो जेसीं ताईं अल्लाह वारी सोबत इख़्तियार न कंदो, अल्लाह जे उलमा जी सोबत इख़्तियार कोन कंदो, अल्लाह जे घरनि खे आबाद कोन कंदो, अल्लाह जे ॾिनल किताब क़ुर जी तिलावत न कंदो, तेसी ताईं तव्हां शैतान जे माण्हुनि खां बची कोन सघंदो। यादि रखिजो, इहो उसूल आहे। जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी जे अंदरि लालची माण्हू अची वियो न, उहो पंहिंजो असरु तव्हांजे लालच जो तव्हां रखंदो। इमाम सअदी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो नक़ल कयो आहे, तवजो कजो। इमाम सअदी रहमतुल्लाह अलैह चए थो, उनजो किताब आहे बुस्तान फारसी जे अंदरि, चए थो बादशाह खे ॼाओ पुट, ख़ुशीअ में बादशाह सलामत चयो, अॼु ॾिहाड़ ते जंहिं माण्हूअ मूंखे 2 पला ॾिना, पला सम्झो था नी, मच्छी जी क़िस्म दरिया ते मिलंदी आहे, उनखे आउं वॾो इनाम ॾींदुसि। हुन जा नौकर निकिता बाज़ार जे अंदरि शहर मंझि, बादशाह खे पुटु ॼाओ आहे जंहिं 2 पला ॾिना, हुनखे बादशाह सलामत वॾो इनाम ॾींदो। ऐं कंदा घुमिया अॻियां हिनखे मलाह मिली वियो हुयो, चऊं हिकिड़ो पलो मिलियो आहे, बाक़ी हिकिड़ो पलो तूं ॾे। मलाह चयो त बाबा ठीकु आहे, पलो आउं ॾियां थो, हलो। हो नौकर ते पहिरीं पूछिया सवारनि ते, हे वीचारो पोइ आयो पंहिंजे खचर ते, खचर खे ॿधी करे जेॾी महिल दरवाज़े ते आयो, नौकर उते बीठो हुओ, सिक्योरिटी गार्ड दरबान, हो हुनखे छॾे ई कोन। चवंदा आहिनि ज़मीनदार त ज़मीनदार, पर कमदार हुनजो उन खां वधीक हूंदो आहे।
दरवाज़े ते बीठो आहे चौकीदार, हिनखे छॾे ई न। मलाह जो बाबा बादशाह सलामत जा नौकर आया आहिनि, मूंखे चयो अथनि मूंखे पलो ॾियणो आहे, मूंखे इनाम वठिणो आहे। चई बा छॾे ई नथो न, आउं मर्ज़ी जो मालिक आहे। हाणे हुनजो पहुचे कीअं? हीला बहाना वसीला कई ॻाल्हियूं कयूं, हे नौकर छॾे ई न। जी बाबा आख़िर राज़ी छा ते थींदे, कहिड़ी ॻाल्हि ते राज़ी थींदे? जी राज़ी इन ते थींदे जो अंदरां इनाम मिलंदे, अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो। मलाह जो भाई ठीकु आहे, अधु त न वञे, उहो त मिले न, हेॾो जो पंधु करे आयो आहियां। अंदरि जो आयो, बादशाह खे जी पलो आहे पर ॻाल्हि मुंहिंजी हलंदी। जी बा पुछो छा थो चवे? जी बा मूंखे मज़ूरी न खपे, न दिरहम खपे न दीनार खपे, मूंखे पैसा न खपनि। अजीब क़िस्म जो माण्हू आहे, हे मुंहिंजो पुटु ॼाओ आहे, अॼु ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आहे, हिनखे दिरहम दीनार पैसा न खपनि, बाक़ी छा खपे? जी बादशाह सलामत ॻाल्हि मुंहिंजी हलंदी, जेका ॻाल्हि मां चवंदुमि उहो जेकॾहिं तव्हां कयो तव्हांखे पलो मिलंदो, वरना पलो मुंहिंजो, मां खणी हलियो वेंदुमि हलियो। बादशाह सलाम जो पुछो छा थो चवे? जी मूंखे 100 कोड़ा लॻनि। छा थिए भाउ? 100 लठियूं लॻनि। दरबार जेॾी महिल आयो, हुनजे बाद 100 लठियूं हिनखे हणो, 50 लठियूं पंहिंजे पाण खे खारायईं, हरू भरू बेॾोही। तवजो कयो। जी बसि ब्रेक हणो। जी बसि 100 जी ज़बान अची ॿाहिरि हलो। जॾहिं ॿाहिरि आयो, सिक्योरिटी गार्ड वेठो नौकर, जी 50 इनखे हणो। शुरू थी विया हुनखे ज़प ज़प करे 50 पूरा कयूं, हुनखे सुॼायूं। जी बसि छा थो करी? भेणा मलाह मूंखे मारायो अथई। जी बसि ज़बान तो कई, जेको अंदरां मिलंदे उहो मूंखे अधु ॾिजे। अंदरां मूंखे मोचड़ा मिलिया आहिनि, अधु मोचड़ा तो खाधा आहिनि। इमाम सादी रहमतुल्लाह अलैहि भाइरो ऐं बुज़ुर्गो इन वाक़े मां सम्झाए थो, ज़िंदगी जे अंदरि जेकॾहिं कंहिं बि मोड़ ते तव्हांखे लालची फिराडी माण्हू मिली वियो, पहिरियां तव्हां नुक़सानु खाईंदो, मोचड़ा खाईंदो, पोइ पाण खाईंदो। 5 मिंटनि जे अंदरि कचारी थी, सौदो तय थियो, हलाल जो पलो हुयो, नेक नियत सां आयो, रस्ते मंझि लालची माण्हू मिली वियो, जो पहिरियां पाण मोचड़ा खाधी पोइ हुनखे खाराईंदो। त अंदाज़ो लॻायो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, वमन याशु अन ज़िक्रि रहमान नुक़य्यिज़ लहू शैतान फ़इन्नहु लहू करीन। अल्लाह तबारक तआला फरमायो, रहमान वारनि जी मजलिस खे इख़्तियार कयो, शैतान वारी मजलिसनि खे छॾियो, धोखेबाज़ माण्हुनि खे छॾियो, वञ नतीजा इहे थींदा। हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायूं, सूरत अंबिया, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबीअ जो ज़िक्र कयो कि मुंहिंजो नबी सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम, मुंहिंजो नबी इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम, मुंहिंजो नबी इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम, दाऊद नबी मुंहिंजो, फलां नबी मुंहिंजो, फलां नबी मुंहिंजो। पर जेॾी महिल हिकिड़े नबी जो वारो आयो, उते नबी जो नालो न वरितईं। तवजो कजो, तवजो। जी वज़न्नून इज़ ज़हब मुग़ाज़िबन अल्लन नक़दिर अलैहि, सूरत अंबिया खोलियो। वारे नबीअ खे यादि कयो, इज़ ज़हब मुग़ाज़िबन वज़न्न अल्लन नक़दिर अलैहि, सम्झी करे पंहिंजी क़ौम खां कावड़जी निकितो, अल्लाह मुंहिंजी पकड़ कोन कंदो। कंहिंखे यादि कयो? मच्छीअ वारे खे। छा उहो मच्छी में मारींदो हुयो? ज़ात जो मलाह हो? मच्छी जो कारोबार हुयसि? या हुनजा फार्म हुया? न मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, नालो यूनुस नबी हुयसि। नालो छा हो? ॿी जॻह ते चयव साहिब अल हुत, मच्छीअ जो साथी। छा थो ॿुधाए अल्लाह तबारक व तआला असांखे? जॾहिं यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी क़ौम खां कावड़ी करे निकितो, अल्लाह खे इहा ॻाल्हि कोन वणी। बहरहाल कुड़ू निकितो, नालो वरी यूनुस नबीअ जो आयो अलैहिस्सलातु वस्सलाम। समुंड जे अंदरि, दरिया जे अंदरि जेॾी महिल वियो, मच्छी पहिरियां वात फाड़ियो वेठी हुई, हुकुम अल्लाह जो हुयो। जॾहिं मच्छी जे पेट जे अंदरि रहियो, तफ़सीरनि लिखियो आहे 40 ॾिहाड़ा। घणा ॾिहाड़ा साईं? 40 ॾिहाड़ा। नालो यूनुस अथसि, अल्लाह जो नबी आहे, मच्छीअ सां गॾु रहण जे करे घणा ॾिहाड़ा? सिर्फ़ु 40 ॾिहाड़ा। 40 साल न, 5 साल न, 12 महीना न, 3 महीना न, सिर्फ़ु 40 ॾिहाड़ा रहण जे करे मच्छीअ सां गॾु रहियो। अल्लाह तबारक व तआला नबीअ जो नालो न वरितो, बल्कि छा चईं? वज़न्नून। ॿी जॻह ते चईं वसाहिब अल हूत, मच्छीअ वारे खे यादि कयो, मच्छीअ जे साथीअ खे यादि कयो। छाजे करे हू मच्छीअ सां सिर्फ़ु 40 ॾिहाड़ा रहियो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह तबारक व तआला असांखे सम्झाए थो, जंहिंसां गॾु तव्हां घुमंदव, भले तव्हांजो उहो कमु न हुजे,
भले तव्हांजो उहो पेशो न बि हुजे पर गॾु रहण जे करे तव्हांखे ज़रूरु उनजो साथियारो थियणो पवंदो ऐं तव्हांखे उन सां गॾु ज़िक्र करिणो पवंदो ऐं कयो वेंदो हुयो। तव्हां अंदाज़ो लॻायो, यूनुस नबी हो, मच्छी कोन मारींदो, ज़ात जो मीर परे मला ऐं मुहाणो कोन हो, पर मच्छीअ जे पेट में 40 ॾियारा रहियो। अल्लाह ताला गॾु रहण जे करे मच्छीअ वारो चयो हुनखे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, जेकॾहिं तव्हां मस्जिदुनि में रहंदव त मस्जिद वारा थींदव, अल्लाह वारा थींदव, वलीउल्लाह थींदव, पर जेकॾहिं ॿियो रस्तो इख़्तियार थींदव त नाला बि उहे रखबा तव्हां ते। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, आख़िरी वाक़ियो ॿुधाए पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु थो कयां। इंसान ते मुआशिरो असरु ॾेखारे थो, सोहबत असरु ॾेखारे थी, कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे। तवजो कजो, तवजो कजो, जंहिं हींअर दोस्तनि कई बाबरकत ॻोठ आहे, बग़ैर कंहिं वॾाईअ जे ऐं बग़ैर कंहिं हुशी ॾियण जे, यूरिया ॾियण जे, ख़ुदा जी ज़ात जो कसम जे करे इहा ॻाल्हि हक़ीक़त ते मबनी आहे त हिन ॻोठ ते लखे किरोड़े रहमत हुजनि। जो दोस्त हींअर पई ॻाल्हि कई त सॼे ॻोठ में टीवी कान्हे का। यादि रखिजो, बाबरकत ॻोठ आहे साईं, VCR न आहे, पहिरियों ॻोठ आयो। हालांकि आउं पूरी सिंध घुमां पियो, पर किथे बि अहिड़ो ॻोठ मूंखे न आहे जो पूरे ॻोठ में टीवी न हुजे। त अंदाज़ो लॻायो, हे त मौलवी टीवी रखियो वेठा आहिनि साईं, वॾियूं वॾियूं ॾाढियूं, भले ख़ुदि टीवियुनि ते अचनि पिया, वॾा वॾा अल्लामा ऐं फ़हामा। बहरहाल मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, यादि रखिजो, जेके दोस्त चवनि था त टीवीअ ते असीं सिर्फ़ु मौलवी था ॾिसूं, इन जी मिसाल ईअं ई आहे जे शराब खाने जे अंदरि जिते शराब पीतो वञे, तव्हां गिलास खीर जो खणी बि वेंदो, माण्हू तव्हांखे शराब चवंदा ऐं शराबी चवंदा, भले तव्हां खीरु पीओ। छाजे करे अॾो चङो कोन्हे, टीवी बज़ाते ख़ुदि चङी कोन्हे का। यादि रखिजो, मौलवी जो चैनल लॻाईंदे लॻाईंदे पहिरियां तव्हांखे चैनल ॿिया ॾिसणा पवंदा। जेसीं ताईं तव्हां मौलवीअ खे पहुचो तेसीं ताईं तव्हांखे अलाए छा छा मां गुज़रणो पवंदो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, यादि रखिजो, बाबरकत ॻोठ आहे ऐं बाबरकत हे असांजूं माइरूं ऐं भेनरूं आहिनि। ख़ुदा जी ज़ात जो कसम, जिन जे बरकत जे करे मर्दनि ते सुठो असरु आहे, जो टीवी कोन्हे। वरना औरत पंहिंजाई ते अचे, मर्द छा थो करे। बहरहाल मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, वाक़ियो तव्हांखे ॿुधायूं था जंहिंजो तालुक़ु असांजे औरतुनि सां आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम या सहाबी पहिरियां रहंदा मके जे अंदरि। किथे रहंदा साईं? तवजो कजो, तवजो कजो, प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं आहिनि। मके जे अंदरि रहंदा मुहाजिर, साईं उमर जहिड़ा दलेर, साईं अलीअ जहिड़ा हैदर करार, उस्मान जहिड़ा नूर आहिनि, ज़ुन्नूर आहिनि, बहादुर ऐं दलेर साहिबी रहंदा मके जे अंदरि। वॾा गयूर हुया, गैरतमंद हुया, बा पर्दे वारा हुया। जॾहिं मके खे छॾे करे मदीने आया त उते जूं मायूं जेके हिननि जूं घर वारियूं हुयूं, उहे हिन जे चवण मुताबिक़ हूंदियूं हुयूं। मदीने में आयूं त हिते जा अंसार साहब वीचारा सादा, ग़रीब, शरीफ़, मायुनि जो चवण करण वारा। इन जो मतिलबु कोन थो बेकार आहे, साहबी आहे, पर ॻाल्हि खे सम्झो। जॾहिं हुते जूं मायूं मके मंझि जो माहौल ई कोन हुजे, हिते ताईं जो माहौल आहे। जॾहिं आया मदीने जे अंदरि, मदीने जूं मायूं नखरेबाज़, छाजे करे ज़मीनदारनि जूं ज़ालूं हुयूं, उहे वीचारा मज़ूर हुया, ग़रीब ऐं मिसकीन हुया, पेट पे पालियऊं। हिते जो आहे त हे ज़मीनदार, हिन जा बाग़ मदीने जे अंदरि वॾा वॾा, 100 एकड़ ज़मीनूं, ज़मीनदारनि जूं घर वारियूं, उन्हनि जा नाज़ ऐं नखरा। जेॾीमहिल हो मायूं आयूं साहबियाणियूं मके खे छॾे करे मदीने में, कुझु साल हिते रहियूं, जो हिननि मायुनि जो रवियो ॾिठूं, हिन जा नाज़ ऐं नखरा ॾिठूं, हिन जा ऐब ॾिठूं, हिन जी जेके ॻाल्हियूं हुजनि थियूं इहे, उहे जो ॾिसी करे हिननि मंझि बि आस्ते आस्ते इहे आदतूं आयूं मके वारनि मंझि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु ॾिहाड़े अचे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम घर वारियूं का सुई बि घुरे त को धाॻो बि घुरे, का कहिड़ी फरमाइश पई करे, का कहिड़ी फरमाइश पई करे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाराज़ थी करे मथे वञी वेठा 29 ॾिहाड़ा। साईं यादि रखो, घणा ॾिहाड़ा? 29 ॾिहाड़ा। मके जे अंदरि इहा ज़िंदगी कोन हुई, इहा मदीने जे अंदरि ज़िंदगी थी, जो हे वॾेरनि जूं घर वारियूं हुयूं, हुनजा नाज़ ऐं नखरा हुया। हो वीचारियूं हिते आयूं, हुननि मां जी सोहबत खे ॾिठूं, साहबियनि जी सोहबत कयूं, हुननि जे संगत में आयूं, हुन सां गॾु फिरियूं ऐं घुमियूं। उहो रंग लॻो जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते फरमाइशूं रखूं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इन करे अल्लाह तबारक तआला हिन ॻोठ ते लखे ऐं किरोड़े रहमतूं रखे, जो बाबरकत ही ॻोठ आहे। हिन दौर जे अंदरि असां मुस्लमान जी इज़तुनि जे पोयां 2 सूरतनि मंझि शैतान लॻल आहे।
ऐं असांजा दुश्मन लॻल आहिनि। हिकिड़ो टीवीअ जे करे, ॿियो मोबाइल जे करे, ॿई फितना आहिनि। मुस्लमान औरतुनि जी जेकॾहिं इज़त पामाल थिए पई, मुस्लमाननि जी जेकॾहिं इज़त नीलाम थिए पई, हिकिड़ो इन टीवीअ जे करे, ॿियो मोबाइल जे करे। अल्लाह तबारक व तआला मुस्लमाननि जी इज़त खे महफ़ूज़ रखे, मोमिननि जी इज़तुनि खे बचाए। अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फिरुल्लाह ली व लकुम व साइरिल मुस्लिमीन।